अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद क़ाल रब्बिस्सिज्नु अहब्बु इलय्या मिम्मा यदऊननी इलैहि व इल्ला तस्रिफ़ अन्नी कैदहुन्ना अस्बु इलैहिन्ना व अकुन मिनल जाहिलीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवालि वल आफ़ात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतahhiruna बिहा मिन जमीइस सय्यात व तरफ़अना बिहा इंदका अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयाति व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन आयत जे अंदर सूरत यूसुफ जी आयत आ 12 सिपारो। अल्लाह तबारक व तआला यूसुफ अलैहिस्सलाम जे उन कैफ़ियत जो बयान फरमायो आ जंहिं वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे रब जे हुक्म जी नाफ़रमानी ऐं बग़ैर ॾोह जे हिक सज़ा जे विच ते फाथो। ॾोह थो कयां जॾहिं ज़ुलेखा उनखे पंहिंजे तरफ़ छिकियो हो ज़िना वारे अमल जे तरफ़। हाणे तव्हांखे सॼो वाक़ियो यादि अची वियो हूंदो। यूसुफ अलैहिस्सलाम खे ज़ुलेखा जॾहिं पंहिंजे तरफ़ छिकियो त मूंसां बुरो अमल कर ज़िना वारो, उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम फ़ौरन ॿिनि ॻाल्हियुनि जे विच ते फाथो। जे इहो गुनाह कयां थो त पंहिंजे रब जे हुक्म जी नाफ़रमाननि में थींदुसि, जाहिल बणिजी वेंदुसि। ऐं ॿिए तरफ़ खां बिना ॾोह जे जेकॾहिं जेल मिली वञे त होॾां सज़ा आहे। हिक पासे सज़ा दुनियावी रुसवाई, ॿिए पासे रब जे हुक्म जी नाफ़रमानी। इन्हनि ॿिन्हिनि जे विच ते जॾहिं फाथो तॾहिं इंतिख़ाब कयईं। क़ाल रब्बिस्सिज्नु अहब्बु इलय्या, मुंहिंजा रब हिक पासे तुंहिंजी नाफ़रमानी, ॿिए पासे जेल। मां मुंहिंजा साईं जेल खे पसंदि कयो, तुंहिंजी नाफ़रमानी न कंदुसि। पोइ जे तो मूंखे हिननि औरतुनि जे हिन मकर मां जान न छॾाई त केर बि मूंखे इन जॻह ते बचाए न सघंदो, मुंहिंजी मदद न करे सघंदो, मां जाहिल थी वेंदुमि। इहे एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। बज़ाहिर त तव्हां असांखे हिकिड़ो वाक़े जे अंदरि चटपटी लफ़्ज़ लॻंदो आहे, पर सिखण जे लाइ हिकिड़ो वॾो मक़ाम आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त हिक दफ़े दरिया जे किनारे ते मूंखे हिकिड़ो शख़्स मिलियो। केतिरे अरसे खां मूंखे सैरो तफ़रीह कंदे ईंदे वेंदे उहो हमरा नज़र ईंदो हो। हिकिड़ो रत ॻड़ीअ वांगुरु जिस्म ते ज़ख़्म हुयुसि, उर्दूअ में तेंदवे जो लफ़्ज़ हुन जे लाइ चवनि था। इहो ज़ख़्म हुयुसि, उनजो इलाज कराए 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 थकिजी पियो। मुख़्तलिफ़ हबीबनि तबीबनि वटां, हकीमनि वटां, डॉक्टरनि वटां दवाऊं वठी वठी थको हो, पर हुनजो इहो फट छुटे न पियो। पर तब जॾहिं बि मां हुन सां मिलंदो हुउसि तॾहिं चवंदो हो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पुछंदोमांसि भाई तबियत कीअं आहे? अल्लाह जो शुक्र आहे। वरी ईंदे वेंदे चवांसि वॾा ॾे ख़बर तुंहिंजो ज़ख़्म छुटो? भाई ज़ख़्म उते ई आहे, पर मुंहिंजे अल्लाह जा वॾा करम आहिनि मूं ते। माण्हू जॾहिं बि हिन खां पुछनि हिन जो जवाबु इहो हुजे मर्ज़ में मुसीबत में मुब्तला पर शुक्र ई शुक्र, ज़बान ते हर वक़्तु शुक्र। तव्हां त माण्हुनि पुछियसि अबा ॾे ख़बर तूं हिक मुसीबत में मुब्तला आहीं, केतिरो अरसो गुज़रियो आहे, के 4-5 ॾींहं न, के साल गुज़रिया आहिनि, तोखे इहो फटो आहे, मुसीबत आहे, मुसीबत में पियो गुज़री, पोइ बि शुक्र कंदो आहे। शुक्र छाजो कंदो आहे? हुन सम्झाइण जे लाइ हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ चया, चई शुक्र इन जो कंदो आहियां त मां मुसीबत में मुब्तला आहियां, गुनाह में न। मां मुसीबत में मुब्तला आहियां अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे न। अल्लाह जे हुक्म जे नाफ़रमानी करे गुनाहगारनि में शुमार न आहियां, इन जो शुक्र कंदो।
मुसीबत में मुझे रब मूंखे रखियो आहे न। मुसीबत में फासणो अल्लाह ताला जे तरफ़ खां आज़माइश इम्तिहान अचणु ॾोहो त कोन्हे, हुनजो हिसाब त कोन थींदो न। बेहतर थियो हुन सां माफ़ी मिलंदी, गुनाह माफ़ थींदा, सब्र कंदुसि, अल्लाह ताला मूंखे अजुर बि ॾींदो, गुनाह बि माफ़ कंदो। पर अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी कंदे चोरीअ में, शराब में, ज़िना में, कंहिं गुनाह में मुब्तला त न आहियां न, गुनाह में मुब्तला न हुजण जो शुक्र कंदो। इतां सम्झ में अची वियो त अल्लाह ताला जे तरफ़ खां मुसीबत ऐं आज़माइश अचणु हिकु अलॻि हैसियत रखे थी। बंदो गुनाह करे गुनाह जी सज़ा काटे, इहा हिकिड़ी अलॻि हैसियत रखे थी। त हुन फौरन चई विधो त मां मुसीबत में मुब्तला आहियां, गुनाह में मुब्तला न आहियां, हिन जो शुक्र कंदो। केॾो वॾो लफ़्ज़ आहे। यूसुफ अलैहिस्सलाम, पोइ उन वक़्तु हुन चयोसि, माण्हुनि चयोसि त पोइ तूं ॾे ख़बर मुसीबत में मुब्तला हुजण जे बावजूद बि शुक्र पियो करीं, इहा तुंहिंजी वॾी हिकिड़ी सदाकत आहे, सचाई आहे। चईंसि न न, मूंखां पहिरियां यूसुफ अलैहिस्सलाम जो क़ुरान पाक में ज़िक्र आहे। यूसुफ अय्युहा सिद्दीक़ अफ्तिना फी सब'i बक़रातिन सिमानिन याकुलुहुन्न सब'उन इजाफुन व सब'a सुंबुलात। आयतूं पढ़ी ॿुधाईंसि। क़ाल रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा यदउननी इलैहि। पोइ यूसुफ अलैहिस्सलाम उन वक़्तु अल्लाह ताला खे चवे पियो, मुंहिंजा रब, हिन औरत जे नाफ़रमानीअ खां मां जेल क़बूलियो भलो आहे। माना नाफ़रमानी गुनाह हुआ, उहा न कंदुसि, सज़ा मिली जेल जी त क़बूल आहे। एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। इहे लफ़्ज़ क़ुरान पाक जा बजा मुख़्तलिफ़ जॻहुनि ते अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ नंढड़ा बयानु करे इंसान खे हिकिड़ा टोटका उसूली कानून इंसान खे सेखारिया आहिनि। अफ़सोस तव्हां असां क़ुरान पाक जे इन्हनि उलूमनि ऐं राज़नि खां गाफ़िल आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे सेखारण जे लाइ चपाटूं बि हणंदो आहे, हलकड़ियूं फुलकड़ियूं। हिकिड़ियूं आहिनि उस्ताद शागिर्द खे चपाट हणंदो आहे ग़लतीअ ते, ॿियो अबो पंहिंजे औलाद खे हल्की फुल्की चपाट हणंदो आहे, मुर्शिद मुरीद खे हणंदो आहे ज़बानी लफ़्ज़नि जूं चपाटूं। अल्लाह तबारक व ताला बि इंसाननि खे वक़फ़े वक़फ़े सां चपाटूं हणंदो आहे। हर चपाट में हर वॾे जी सज़ा में फ़र्क़ु हूंदो आहे। जीअं तोड़ आहे न तराज़ूअ जी, सॼी गाॾी लोह जी जेकॾहिं ईंदी, रेतीअ जी ईंदी, त उनखे तोड़ण जे लाइ वॾो कांटो खपंदो आहे। वरी 50 किलो मण खां मथे वज़न जेकॾहिं तोड़णो आहे ॿोरी खनि, त उनजे लाइ ॿियो कांटो खपंदो आहे। 35 किलो जे तोड़ ताईं वरी हिकिड़ो ॿियो कांटो खपंदो आहे। वरी ईअं सोनारे वटि वेंदासीं त उनखे तोलनि ऐं ग्रामनि जे माप जे लाइ वरी ॿियो कांटो खपंदो आहे। मुंहिंजा भाउ, दिमाग़ जे अंदरि बि अल्लाह तबारक व ताला सेखारियो आहे त हिकिड़ो कांटो रखो, जंहिं कांटे सां तव्हां अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी ऐं सज़ाउनि खे तोड़ियो। अल्लाह ताला जे हुक्मनि ऐं पंहिंजे गुनाहनि जे सज़ाउनि खे तोड़े वठो, नाफ़रमानीअ खे, ग़लतियुनि खे तोड़े वठो, पंहिंजे ऐं पराए जी ग़लती वरी उनजी सज़ा खे तोड़े वठो। को लफ़्ज़ हिकिड़ो थो चवे तव्हांखे, तव्हां उनखे 2 लफ़्ज़ चई छॾिया, तोड़ियो त सही, हुन हिकिड़ी ग़लती कई तो 2 कयूं। कंहिं हिकिड़ी गिला कई तो 5 गिलाऊं हुन जूं ॿिया बि हुन में शुमार करे छॾिया जेके हुनजा ॾोह ई कोन। तोड़ त सही। मालूम थियो त क़ुरान पाक इंसान खे सेखारे पियो त पंहिंजे ज़हन जे अंदरि वज़िनु बिल क़िस्तासिल मुबीन। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह साईं फरमाइनि, जीअं दुनिया जे वज़न जी तोड़ कंदा आहियो, पंहिंजे ग़लतियुनि जी बि त तोड़ कयो। अल्लाह ताला जे नेमतुनि खे इस्तेमालु करे पोइ वरी उनजी नाफ़रमानी था कयो, तोड़ त कयो घटि में घटि। दिमाग़ जे अंदरि उहा तोड़ वारो कांटे जो उहो कांटो रखियलु आहे जो दुनिया में कोई कांटो उन सां मुक़ाबिलो नथो करे सघे। थोरो मिसाल ॾियां, साहिब क़ल्यूबी रहमतुल्लाह अलैह इंसान खे सम्झाइण जे लाइ हिकु जानवरनि जो मिसाल ॾिनो आहे। इंसान जॾहिं इंसानियत पंहिंजी विसारे विहंदो आहे न, त पोइ सचपच हैवानियत उन में ज़ाहिर थींदी आहे। अल्लाह तबारक व ताला उन्हनि इंसाननि खे सम्झाइण जे लाइ जेके अल्लाह ताला जे हुक्मनि जी नाफ़रमानीअ मथां नाफ़रमानीअ मथां नाफ़रमानी, ॾोहनि मथां ॾोह कंदा वेंदा आहिनि, अल्लाह ताला जे अहकामनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़त ऐं सुन्नत खे नथा सिखनि, नथा सम्झनि, उन्हनि जे लाइ अल्लाह से फरमायो, उलाइका कल अनआम, ये जानवर आहिनि, बल हुम अज़ल, इहे उन्हनि खां बि बदतर आहिनि। इंसान खे जानवर चई छॾियईं। चइबो त इंसान में कुझु सिफ़तूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अपनाईंदो ऐं का हिकु सिफ़त इंसानियत वारी अहिड़ी अथसि जंहिंखे विञाईंदो त इंसान जानवर थी वेंदो, हैवान थी वेंदो, हैवाननि खां बि बदतर थींदो। पोइ अहिड़ी सिफ़त रखंदड़ इंसाननि खे सम्झाइण जे लाइ साहिब क़ल्यूबी रहमतुल्लाह अलैह हिकु मिसाल लिखियो आहे। फरमाईंदे हिकु भेरे शींहं, बघड़ ऐं लोमड़ी, इहे 3 जानवर
गॾिजी करे ॿधी करे झंग में शिकार ते निकिता। अचो टई गॾिजी हलूं था, शिकार था कयूं, पोइ जेको शिकार हथु थियो उहो विरहाए वंडे करे खाईंदासीं। टई शिकारी जानवर आहिनि, शींहं बि, बघड़ बि, लोमड़ी बि, टई शिकार ते निकिता। शींहं चयो मां विचां हीअं गजगोड़ करे झंग में लही थो पवां, बघड़ चयो त मां हीअं पासे खां थो अचां, लोमड़ीअ चयो त मां हीअं पासे खां रड़ियूं कंदी थी अचां। हिननि टिनिनि गॾिजी करे जो हीअं झंग जे जानवरनि ते हमिलो कयो त शिकार कयूं। हिकु गॾ शिकार करे आया, हिकु हरण शिकार करे आया, हिकिड़ो सहो शिकार करे आया। टई शिकार खणी करे अचे अॻियां रखियऊं। हाणे शींहं थो चवे बघड़ खे त विरहाए, कीअं खाऊं, विरासत कर। बघड़ विरासत थो करे, साहब वॾा तूं वॾो, तुंहिंजो जिस्म वॾो, तोखे खाइण जे लाइ गोश्त बि खपे घणो, गॾ तोखे आयो, तूं खा। ऐं तोखां वरी मुंहिंजो जिस्म कुझु घटि आहे, लोमड़ीअ खां वॾो आहे, हरण मुंहिंजे लाइ मां थो खावां। लोमड़ीअ खे खपे ई थोरो सो सहो, हुनजे लाइ उहो खाए। भरे चंबो ऐं शींहं, हिननि टिनिनि जानवरनि में सुठो ऐं लज़ीज़ गोश्त हरण जो आहे, उहो पंहिंजे लाइ कई, गॾ हो वरी मूंखे ॾिनई, चंबो हईंसि त उहो भॼी वञी परते वेही रहियो। हाणे लोमड़ीअ खे चयईं तूं भला विरहाए, त लोमड़ीअ छा कयो, चयईं जनाबे आली, सुबुह जे पहर में नाश्ते में खुप करे नाश्तो कबो आहे, गॾ तुंहिंजे सुबुह जे नाश्ते जे लाइ, ऐं वरी हरण तुंहिंजे मांझांदे जे लाइ, इन विच में जेका गेप बचे थी सहो, उन में साहब जे टेस्टीअ जे लाइ खाई छॾ। पंहिंजे लाइ बि कुझु न रखियईं, बघड़ जे लाइ बि कुझु न रखियईं, टई हुनखे ॾेई छॾियईं। शींहं चयोसि त वाह, किथां सिखी इहा विरासत? हुनखे जो फ़ाइदो थियो शींहं खे हिनजे विरासत मां, किथां सिखी इहा विरासत? चईं साहब हिन बघड़ खे जेको चंबो लॻो न, हिन चंबे मां सिखियमि, बघड़ जे चंबे मां सिखियमि विरासत हीअं कबी आहे। मुंहिंजा भाउ, असां मां हर हिकु ईअं ग़लतीअ मथां ग़लती, को मज़दूर हूंदो उनखे मज़दूरीअ ते बीहारबो, उन मज़दूरीअ जे कम में खुर्द बुर्द कंदो, कम चोर थींदो। दुकानदार ते नज़र रखबी त रेट में चोरी कंदो, कूड़ा कसम खणी करे रेट मथे ॿुधाईंदो। पोइ इहे ग़लतियूं आहिनि, इहे बघड़ वारियूं जानवरनि वारियूं सिफ़तूं आहिनि। जेकॾहिं कंहिं कंपनीअ या कंहिं रोडनि वग़ैरह जो ठीको हूंदो त ठीकेदार खुर्द बुर्द न करे, करप्शन न करे त ॾींहुं ई न गुज़रे। डॉक्टर वटि वञो इस्पताल में त कहर, हर माण्हू जंहिंखे जेतिरी अल्लाह ताला हैसियत ज़िम्मेदारी ॾिनी आहे, उहो उते उते ई ॾोह पियो करे। अल्लाह ताला फरमायो आहे तौर त कयो घटि में घटि, हिकु पासे तव्हां नाफ़रमानी पिया कयो, ॿिए पासे सज़ा आहे, काॾे पिया वञो, नाफ़रमानी बि सज़ा बि। पोइ इहे चपाटूं लॻंदियूं आहिनि, असांखे लॻंदियूं आहिनि, जवानीअ में न त पौड़प में बीमारियूं लॻंदियूं वॾियूं वॾियूं, माइट मिट रिश्तेदार छिॼी वेंदा, तनहा थी वेंदो, अहिड़ियूं परेशानियूं मुसीबतूं लॻंदियूं जो पाण बेचैन हूंदो, सुकून न हूंदो। इहे चपाटूं आहिनि जेके असांखे लॻनि थियूं। कॾहिं कंहिं माइट रिश्तेदारी जे मामलात में असांजे कंहिं ग़लतीअ ते अहिड़ी अंदाज़ में नज़र अंदाज़ कयो, अहिड़ा लफ़्ज़ चई जो दिलि खे भोरा भोरा करे छॾियईं। कंहिं लफ़्ज़ चया, कंहिं गार ॾिनी, कंहिं छा कयो, इहे असांखे हरू-भरू कोन मिलंदियूं आहिनि, असांजे ग़लतियुनि जी सज़ा हूंदी आहे, इहा चपाट हूंदी आहे। हक़ीक़ी ख़ुदा अहकमुल हाकिमीन, शींहं त भला झंगल जो बादशाह सॾिबो आहे न, हे पूरी काइनात जो बादशाह आहे, असांखे हल्कियूं फुल्कियूं चपाटूं हणंदो आहे, पर असांखे अंदाज़ो ई कोन्हे। अल्लाह ताला इन्हनि आयतुनि जे अल्फाज़नि में इंसान खे सेखारियो आहे त कम अज़ कम दिमाग़ वारे तराज़ूअ सां तौर त कंदा कयो त हिकु पासे मुंहिंजी नाफ़रमानी आहे, ॿिए पासे तव्हांजे नाफ़रमानी जे करे जेके तव्हां ते सज़ाऊं लॻनि थियूं, किथे अथव अकुल? हिकु पासे खां नाफ़रमानी बि कयो था, ॿिए पासे खां सज़ाऊं काटण जे लाइ बि राज़ी हो। हिकिड़ो पासो त वठो, या नाफ़रमानी छॾियो, पोइ सज़ा मां बि माफ़ु कंदुसि। छॾियो त सही, नाफ़रमानी छॾियो कोन था, मां त सज़ा ॾींदुसि, पर रब उहो अहकमुल हाकिमीन आहे, सज़ा बि कोन थो ॾे। अल्लाहु अकबर, सज़ा बि कोन थो ॾे, ढके थो छॾे। मुंहिंजो बानू आहे, छो सज़ा ॾेई माण्हुनि जो ॾाढो रुसवा कयांसि, मुंहिंजो ॾाढो आयो माफ़ी वरितई त ढकियल खे ई माफ़ु करे छॾींदुसि। रब एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे, पर असां इंसान ग़फ़लत जे निंड में सुतल आहियूं, असांजूं अखियूं ॿूटल आहिनि। अल्लाह ताला करे शल असांजूं अखियूं खुलनि, अल्लाह ताला करे शल तव्हां असांजो नालो उन्हनि बाननि बख़्शायलनि में
शुमार थी वञे, जिन जे लाइ अल्लाह तबारक व तआला रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु लिखियो आहे। अल्लाह पाक चले तव्हां असांखे उन्हनि नेकनि सालिहनि अबरारनि मां बनाए जिन जे लाइ क़ुर पाक इहदिना सिरातल मुस्तक़ीम लिखियो आहे। अल्लाह ताला उन्हनि बाननि खां अहिड़नि खां मनहूसनि खां बचाए जिन जे लाइ गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन लिखियो आहे। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी ज़िंदगीअ में ई पक्की तौबह नसीब फरमाए, पोइ उनखे क़बूल फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।